घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी साईं घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी उस्ताद मौलाना केड़ी सोचन में काबू लगो पिया बाबा यार मंठार सोचां तो त माण्हुनि जा पीअर हुजनि ई न ख़ासि करे त असां मवालुनि जा त असुल बि न हुजनि उस्ताद जे उहे न हुजनि त पोइ असां कीअं ॼमूं हा जीअं बरसाति खां पोइ ज़मीन मां खुंबियूं ॼमंदियूं इएं माण्हू ज़मीन मां निकिरिया सेठ मां रोज़ रोज़ लधे के घरां कोन वठण वेंदुसि लधे के मोबाइल वठी ॾे मां गिराकनि खे चांहि पीअरण जो ठीको खयो आहे लधे जे पोयां ख़ौर थियण जो न तकड़ में लधे के मोबाइल वठी ॾे छो लधो किरे पैसा कोन थो वठे चाने राने ए बामे खबड़ वारन भला घर में केबिन खोलिया ये दुकान जो यो चॉकलेट चरे के नथा दे सफ़ा को मोगो आई मिसाल बि नथो समझे हेॾो सारो थियो आई अञा चवनि था त जानू चरियो आहे माण्हुनि खे त भाग जी ज़री मिलंदी आहे मूंखे त भागनि जी भरी मिली वई आहे हुन लाइ हिन दिलि में तोखे सारियम त तूं अची वई अरे गिलास तक खड़िया न गिलास रात होटल मां अलाए केरु चोराए वियो आहे तकड़ में अले त ॻाल्हि त ॿुधो असां इहो पानी बुत में पींदासीं बुत में मामा तोखे हिकु चक्कर सम्झायोसि पोइ बि नथो सम्झी रोज़ रोज़ माण्हुनि ॾे दाऊं खयूं बीठो आहे मुंहिंजो हक़ आहे जे नथा ॾियो तॾहिं त हुनखे दाऊं ॾींदो तो वतां न दाऊं छो थो ॾी बंदूक खणी अची असांजी भेण खे मार इन चरे जी कुआर थियण खां भलो आहे त असांजी भेण मरी वञे घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी मुझो मथो सूरो में फाटे तो अलाए शफ़ा ॾींदो जे मां चई त मां बाबा खे चवां तव्हांखे हकीम ॾे वठी वञे न मां इहो मथे जो सूर मूंखे पवंदड़ आहे पाण ई छॾे वेंदो धी ॾिसी थी मोलू मोतबर जा कम हींअर ताईं घर न आयो आहे बाबा अधे खे तो पादर आहिनि खोप मां घर ई कोन थो अचे मुंहिंजे बचड़े मानी खाधी हूंदी अलाए न मुआ वञी मैखाने ते ॾिसी अचेसि वञी वठी अचेसि घर अम्मा अदा नंढड़ो ॿार कोन्हे जो गुम थी वेंदो मां वञा थो हिन तुंहिंजे 36 लखणे खे ॻोल्हण तूं छिती न थी औलाद जी जाइ ते आज़ार ॼण ॾिनो अथई तूं बि जवानीअ में घटि कोन हुए सॼी मिल्कियत मुंहिंजे सोरे जी खपाए खाई छॾियई साबुल मां पंहिंजे पीउ जी मिल्कियत खाधी तोखे कहिड़ो ॾुख थो थिए हो बि त तुंहिंजो पुटु आहे न जेकॾहिं 2 रुपया खपाई त छा थी पियो हा इहे पैसा मुआ तूं कबर में खणी वेंदे छा तुंहिंजे हिननि ॻाल्हियुनि त छोरे जो कारो मुंहुं कयो आहे जहिड़ी पाण निभागी तहिड़ो छोरो ॾेड़े ॾिनो अथई निभागो बाबा तूं बि सफ़ा ॿार आहीं अम्मा खे ॾिसी कोन थो केतिरो मथे में सूर आहे हे ॾिसो मां तव्हां ॿिन्हिनि खे हथ थी ॿधां हाणे माठ करे वञो हथ न ॿधीसि या रो पेरनि ते लाहे रखेसि पर हिन राड़े जी रड़ कॾहिं बि बंदि कोन थींदी ओ मां वञा थो वञा पर इन जी रंभ बंदि कराए वञी मैखाने ते इन मोलू खे वठी थो अचां साण रसो बि खयूं थो अचां खट जे पाए सां ॿधी छॾियोसि रड़ियूं त केॾी थो करे अञा बि मथे में वधीक सूर पइजी वियो मूंखे मोए जी रड़ त केॾी आहे मां यानी न ज़हर थी खाए न मुंहिंजा पुट तोखे कंहिं ॿुधायो आहे अम्मा ॻोठ वारा था चवनि त तूं दयाणी सां शादी कंदे न तूं ज़हर खाई मरी वेंदी बस कर मुंहिंजा पुट कुझु कोन थींदो हिन निभागीअ खे अम्मा बाबो किनो आहे
मुंहिंजी दयाणी खे निभागी थो चए मुंहिंजी किटी अथई कोन ॻाल्हाईंदमि तो हा जानू जा पी जानू उथी पी के पर्चा छॾीस भली रोए मुंहिंजी दयाणी खे निभागी थो चए न पुट दयाणी निभागी ना है तुंहिंजो पी ऐं मां निभागा आहिनि जेके तुंहिंजी ख़ुशी रोज़ पिनण लाइ वञनि था नथी मिले ख़ैरात जानू पुट नथी मिले जानू पुट तूं रखो अलाह ते मां तोखे कुंवार इहा ई वठी ॾींदुसि बाबा किटी ख़तम ॿधी शुरू हाणे मां लाॾा हलायां थो सभु नचूं था थर में बीमारीअ जो राकास केतिरा ई ॿार मरी विया दवाऊं ऐं डॉक्टर ॿारनि जूं हयातियूं न बचाए सघिया। हकीम साहब हाली थर में शफ़ा खानो खोल त मन भाग खुलई बाक़ी हिते त भाॼी जा पैसा बि नथा निकिरनि क़ुर्बान वञाए क़ुर्बान थर में सरकारी डॉक्टर मोकिलिया अथनि उन्हनि को बूटो कोन ॿारियो असां वरी उते हयातियूं कीअं बचाईंदासीं हूं त वॾियूं ॾाड़ूं हणंदो हुई त मुंहिंजूं फकियूं उहे अबोह जा माण्हू हकीम जे इलाज ते यकीन कोन कंदा दूरबीन ऐं थर्मामीटर वारा डॉक्टर उन्हनि लाइ सही आहिनि। हकीम साहब हिते त रुपयो बि नथो बचे मुंहिंजी सलाह आहे त हली केले जी गुॾ कयूं कुल्लू वशरबू क़ुर्बान कुफुर में न पओ मायूसी कुफुर आहे तूं रुगो दुआ कर रुगो हिकिड़ो मरीज़ अचे अहिड़ो दाव था कयूंसि जो सॼे ॾींहं जी रोज़ी थी वेंदी जहिड़ो हथु रखियो अथई न हकीम साहब क़यामत जॾहिं वॾा कुटबासीं अॻु जो न सोच अॻिते छा थींदो कंहिंखे का कल ई कोन्हे। हकीम साहब दुआ खां बग़ैर मरीज़ अचे थो होशियार थींदा आहिनि क़ुर्बान वञाए किन न कजाए। अस्सलाम वालेकुम हकीम साहब। वालेकुम सलाम अबा हुकुम कर चाहे प्यारींदे या थधो घुराईंदे जहिड़ी चई तोखां ख़िदमत करायूं हिजाब न कजाए कुल्लू वशरबू। छा था जो हकीम साहब उबती अंग्रेजी लिखंदो आहे इन्हीअ करे सुबती सिंधीअ खे उबतो करे विया क़ुर्बान वञाए। अबा तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? हकीम साहब मूंखे अजीब ऐं ग़रीब बीमारी थी वई आहे मुंहिंजी का मथां फिटल आहे मरीज़ बि ग़रीब था अचनि त बीमारियूं बि अजीब ऐं ग़रीब थियूं अचनि। बीमारीअ जो नालो बीमारीअ जो शनाख्ती कार्ड बीमारीअ जो ऑपरेशन थींदो कुल्लू वशरबू बीमारी मरी पवे त मुंहिंजो ज़िम्मो न आहे। इहा त हकीम साहब बुख जंहिं माण्हुनि जूं वायूं बताल करे छॾियूं आहिनि। अबा मरीज़ हकीम साहब जे चवण जो मतिलबु आहे बीमारी ईअं भॼी वेंदी जीअं बिशनी ग़रीब जो खीसो कटे भॼी वेंदा आहिनि क़ुर्बान वञाए। हकीम साहब मां निंड थो कयां त मूंखे ख़ौफ़नाक ख़्वाब था अचनि। क़ुर्बान पैसा वठींसि दवा पीआरेसि त इलाज कयूंसि। ॿाह खां वठेसि त हिनखे दवा पीआरियांसि कुल्लू वशरब वात खोल क़ुर्बान ही पहिरियों मरीज़ हो जेको पैसा ॾेई भॻो आहे। मंठार यार हाणे मूंखे इजाज़त मिले त मां घर वञा बाबो यार सफ़ा बिरे लॻो पियो। उस्ताद जवान पुट आई बाबा कहिड़ो नंढड़ो खीर पाक ॿार आई तूं भंग पाक ॿार आई बाबा मवाली ॿार मेखाने सिंगारूं था न बाबा। मुंहिंजे पीउ जी ख़बर न अथई मंठार ॼण घर में बाबो न धारियो असां गाबो धारियो। उस्ताद मौलाना जे चई त चाचे ॾे काफ़िलो करे मेड़ मिंथ कयूंसि। वाड़े वा दरबान घर में हिकिड़े मवालीअ खे नथो सहे हे धन मवालुनि जो न ॾिठई त बंदूक खणी अचे बीही रहंदो आहे। भलाई थींदी बाबल तूं रुगो दिलि वॾी कर। छोरा मोलू तूं हिते मैखाने ते सुम्ही थो पवी असांजी सॼी राति जी निंड हराम करे छॾी अथई। छोरा तव्हां मुंहिंजे छोरे जो कारो मुंहुं कयो आहे सुभाणे थाणे ते वञी तव्हां सभिनी खे थो बदिरायां। छा मसइलो आहे बाबा? मुंहिंजा दोस्त कहिड़ो तुंहिंजी मेह चोरी करे आया आहिनि। उथाणे हल घर लाहे पादर कंधड़ वारो न ठोकियां
सॼी राति मच्छर ने माणे मुंहिंजी निंड ई फिटाए छॾी आहे। हलूं था बाबल मैं खाने ते पहिरियों दफ़ो आयो ही तोखे प्यालड़ो करायूं। प्यालो हली माणे खे घर कराए उन जो सिर थो वञई। हलूं था बाबल हलूं था, घर जूं ॻाल्हियूं हिते न कर। हलो था सभु हलंदव छा? मां थो हलां संगत पुॼाणे या हली हिकिड़ो नारो थी वञे कयो क़दरी कलंदर छबा दी दी हैदर कलंदर सदाई कद जाने या हली चल गई भाग सदाई भाग। वॾो तंग कयो आहे मामे लोंग, हिन जी ज़बान खे लगाम ॾियो, वॾी ख्वारी थो करे बा। ॿाहिरि तव्हांजो ने लौंग जीअण हराम कयो आहे न त घर में वरी न बुल नांग वारा फूका हणंदी थी अचे। अदा काॾे हलियो वियो है? अम्मा हिते सॼो घर मथे ते खणी छॾियो। यो अम्मा दोस्तनि सां मैं खाने ते गॾु हुअसि, थोरी सवाई लॻी हुई सो सफ़ा पिनकी अची वई असां मवालियुनि खे। हल पुनहल तुंहिंजा नसीब, मरिया त हिकिड़ो पुटु ॼणे वई, उहो बि कंहिं न कम जो। बाबा इनमें अम्मा जो कहिड़ो ॾोह आहे? मरी वई वेचारी कोई बि मेहणा थो ॾेसि। घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी। बस आई यो लौंग त मुड़े ई नथो, झले झले थकिजी पिया आहियूं, पोइ बि रोज़ कंहिं न कंहिं खे वठूं थो अचे। अमा वॾो तंग कयो आहे मामे लोंग, हिन जी ज़बान खे लगाम ॾियो, वॾी ख्वारी थो करे बा। ॿाहिरि तव्हांजो ने लौंग जीअण हराम कयो आहे न त घर में वरी न बुल नांग वारा फूका हणंदी थी अचे। हा कहिड़ी ॻाल्हि था कनि? चई थोरो तेज़ ॻाल्हाइनि। लीमा लाउड घुरा त उन ते पढ़ो ॾियूं, सॼो ॻोठ ॿुधे त सुठी ॻाल्हि आहे न। अमा मां त चवां थो हिननि जा इहे चकर कोन खुटंदा। मच्छर मच्छर अमा ॾाढा आहिनि, सॼी राति मूंखे खाईंदा। अमा मूंखे गूंगा मच्छर खाईंदा अथई। मिर्चू तोखे असांजो ई आवाज़ कननि ते कोन थो पवे जो हेॾियूं रड़ियूं करे करे था ॻाल्हायूं, त उन्हनि वीचारनि मच्छरनि जो आवाज़ तोखे केॾो ॿुधण में ईंदो? लीमो काॾे वेंदो अमा? शहर तूं वञी छा? अरे लीमा हिन ॿोड़े खे चुप करा, असां अॻे परेशान वेठा आहियूं, बेहतर हिन परेशान कयो आहे। नुक़सान कयो आहे बाबा? लीमो आहे ई नुक़सानकार। अरे कढो हिनखे, हाँ कढो हिनखे तो मूंखे ब्लड प्रेशर तो चढ़े। प्रेशर तो अचे बाबा कि जो देरो था ॻाइनि। अबा लीमा जी अम्मा ही पैसा वठ ने बोरे बकरे खे वठी वञो जी होटल ते विहारीसे उते अचो दा हलिया हलो काॾे? होटल त ॿियो वरी काॾे? होटल में मचा पियो ॿुधाए तोखे चांहि पी आज़ार आज़ार बस आई इहो मिर्चू पुटु थी पियो, जेकॾहिं धयाणी धीअ जी जाइ ते इहो धीअ थिया न त मां लौंग ते बाहूं ॿधी मिंटूं ॿेड़ूं करे चवां था मूं तो धीअ जो भार लाए शादी करे वञ। अम्मा तू हरू भरू अची परेशान थी आई। अदा मोलू नंढड़ो ॿार न आहे जो हुनखे मेहूं लताड़े वेंदियूं। अम्मा अलाह कंदो त तुंहिंजी शादी थींदी, औलादण थींदी आहे, पोइ पुछंदी माए त औलाद छा थींदी आहे। अम्मा ॾिसजां बाबा अदा खे ॻोल्हे वठी ईंदो। मुंहिंजे बचड़े खे अलाए कंहिं मानी ॾिनी हूंदी बि अलाए न। अम्मा रिज़िक जो ज़िमो राज़िक जो आहे, हू पखियुनि ऐं जानवरनि खे बुख नथो मारे, अधो त इंसान जो बच्चो आहे, हुनखे भला कीअं बुख मारींदो? परी धीअ मुंहिंजी दिलि में अलाए छो अजीब अजीब ॻाल्हियूं थियूं अचनि। अम्मा कुझु कोन थींदो, तूं परेशान न थी। अम्मा या अली मदद ओ मुंहिंजा मोलण पुट ओ टुट भागी रड़ी विञे थी करे जो मोलण बाटरा ते वियो हुजी। सारो जो बापो ई सब बापो। मोलण पुट तूं काॾे वियो हुई? जो मुक़दर मैखाने में लिखियल आहे, नछो कयूं सुतो पियो मैखाने ते। अदा काॾे हलियो वियो है? अम्मा हिते सॼो घर मथे ते खणी छॾियो। यो अम्मा दोस्तनि सां मैखाने ते गॾु हुअसि, थोरी सवाई लॻी हुई सो सफ़ा पिनकी अची वई असां मवालियुनि खे। निभागा तो उते निंड कई, हिते वरी माणे निंड फिटाए छॾी असांजी। अबा तूं मानी खाधी आहे या बुखड़ीअ ते निंड पइजी वियो हुई? छोरी वञ भाउ लाइ मानी त खणी अच।
मानी खारायोसि मानी त पोइ मां हिन खे मोचड़नि जो ढो करायां। अम्मा समझाए बाबे के न त मोलू वरी भजी वेंदुई। बाबा अदा मोलण खे न चव, अदा मां तव्हांजे लाइ मानी थी खणी अचां। देर न कर मानी में असली के मोचारा असांजो सेठ अञा ताईं कोन आयो आहे, किथे मोकिलाए त कोन वियो आहे। अरे हेॾे सुठनि माण्हुनि जी ज़िंदगी घटि हूंदी आहे। असांजे सेठ जो साफ़ सुथरो तरी निकिरंदो तकड़ में। लधो बि कोन थो अचे खीर खणी अचे हा त ग्राहकनि खां अॻ में असां चांहि पी वठूं हा। अरे ने मां कोन चयो त असांजे सेठ जी वॾी ज़िंदगी आहे। यादि कई सचियो चिबड़ तोरो चाचो लधो अञा खीर न खणी आयो आहे या नेराने? अञा ताईं त कोन आयो आहे, अलाए जहिड़ो अलाए मरी वियो आहे। अरे मरी वञे हा न, मोलू मवाली अची हिते निकिरिया, बाबे जे रेल खीर जा पैसा ॾियो त बाबे जो कांदबो कयां। अलाए छो देर कई अथसि, हिन महिल ताईं कोन आयो आहे न भागो। मोचारा तूं मोचारो नहीं, मार पई दखल जी सफाई भी कोन कई थी नेराने। सेठ नाराज़ छो थो थिए अबा? लागी तो शाम जो हथड़ो हणी छॾींदोमांसि तकड़ में। अहिड़नि जे जमण जो बि लाचारो, अकुल न मूत, अञा चवंदा तारीख़ वधाए नेराने। सेठ नंढा हुयासीं न होटल में कमु कयो आहे, उमिरि वधी वई आहे पर तारीख़ न वधी तकड़ में। अरे तव्हांजी नियत साफ़ न आहे नेराने। असांजी नियत साफ़ न आहे पर तुंहिंजी नियत सर्फ सां धोतल आहे तकड़ में। हाणे ज़बान खां टलायो, कुझु सफ़ाई कयो, शाबाश नेराने। धीअ बचुल भाणे खैरू सुबुह जो सवेर निकिरी वियो आहे, अञा ताईं कोन्हे आयो। बाबा सुबुह सां चांहि पी निकिरी वियो हुयो, अञा ताईं कोन्हे आयो। हल पुनहल तुंहिंजा नसीब, मरिया त हिकिड़ो पुटु ॼणे वई, उहो बि कंहिं न कम जो। बाबा इनमें अम्मा जो कहिड़ो ॾोह आहे, मरी वई वेचारी पोइ बि मेहणा थो ॾेसि। हल पुनहल तुंहिंजा नसीब। धीअ बचुले हिन वक़्तु बि जेकॾहिं खैरूअ खे माउ मिली पए त छोरो सुधरी वेंदो। बाबा हिन उमिरि में पंहिंजी शादी जो न सोच, अधे जी शादी जे बारे में बि सोच। हल पुनहल तुंहिंजा नसीब, मां साथ मिठी ज़ात, कुकड़ कुहां त खाऊं रात। न मासा त न, रात मां कोन रहंदीसां, बाक़ी हा ॾींहं जो कुकड़ कही त पोइ खाई घर वञा। कीअं मां बचल मासीअ खोड़ कुकड़। बरोबर धीअ बचुले, कम वारी ॻाल्हि कई अथई। बाबा कुकड़ कुहण ईंदी थी, पकड़े ॾियाई त सीर ॾेसि। बचल धीअ, मां त मिड़ई मज़ाक कई मासात सां, घरां मानी खाई पोइ आई आहियां हिते। माणे ओ मुंहिंजो मतिलबु आहे माफ़ कजांइ धीअ, मासे खे चांहि पिया। मासी मां तव्हां लाइ चांहि थी खणी अचां। अम्मा इहा चांहि सवेर जी थियल आहे, मासे खे पेट में सूर विझंदी। लोटो खणी लधे वारनि जे घरां वञी ताज़ो खीर वठी अचु। अयमड़ ॻाल्हि ॿुध, ॿी चांहि न ठाहे अचिजांइ, जेका पई आहे न उहा ई गरम करे आ पियां थी मां। मासी मां खणी थी अचां। मासा त वॾो को सियाणो आहीं, बचुल खे ॿाहिरि खीर लाइ पियो मोकिले। हल पुनहल तुंहिंजा नसीब, जेकॾहिं इहा ख़बर हुजे हा त चांहि बची पवंदी, सुबुह सां चांहि ई तयारु न कराया। हल लड़े पुनल तुंहिंजा नसीब। छा थियो छोरा, छाते तो रड़ियूं कंदो अची? अब्बा! अरे छोरा छा थियो आहे? अब्बा संग ते दवा मिलण खां पोइ जानू ज़हर खाई छॾियो ऐं मामा लोग छितो थी पियो, बंदूक खयूं तो हुते। अब्बा अरे नालो मोचारो अथई, कम निभागण वारा अथई। अरे होटल ते वेही रोज़ी जाए ते न तो लाई नेराने। वांदो वेठोसि, न वॾा थी विया, लाथम त कहिड़ी अरबा ख़ता थी पई तकड़ में। घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी। मासा त वॾो को सियाणो आहीं, बचुल खे ॿाहिरि खीर लाइ पियो मोकिले। हल पुनहल तुंहिंजा नसीब, जेकॾहिं इहा ख़बर हुजे हा त चांहि बची पवंदी, सुबुह सां चांहि ई तयारु न कराया।
हलड़े पुनल तुंहिंजा नसीब। बाबा छा आहे? मासी खे कॾहिं कोन ॾिठो अथव छा? हा हा ॾिठो अथमि, पाणीअ जो गिलास भरिया। अरे निभागा आस्ते जोर ॾिया। ओ छोरा आस्ते त धक्को हणी से निभागा हणी टंगन भञी विझी पीजी। छा थियो छोरा, छाते तो रड़ियो कंदो अची? अब्बा! अरे छोरा छा थियो? अब्बा संग ते दवा मिलण को अब्बा जानू ज़हर खाई छॾियो ऐं मामा लोग छितो थी पियो, बंदूक खयो तो अते अब्बा। अरे वारो करे निभागा वञी दर बंदि करिया। अरे अची वेंदो मारे जे निभागा। मां कोन वेंदुसि अब्बा, मुंहिंजी तौबा आहे। अम्मा हाणे छा थींदो? अरे निभागा तू वञ दरवाज़ो ॾेई अच न, अची न वञे लोंग उनखे बंदूक हथ में त कंहिंखे मारे न विझे। तव्हांजे इनकार जे करे मुंहिंजी दुनिया उजड़ी वई। अरे मुंहिंजे जानू दयाणीअ जे करे ज़हर खाई मरी। जॾहिं जानू हिन दुनिया में न रहियो आहे त उनजे दुश्मननि खे बि हिन दुनिया में रहण जो को बि हक़ न आहे, को बि हक़ न आहे। मरण लाइ तयार थी लाल जाए। बचाओ 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 मुझे लगी हुई बंदूक लगी हुई बंदूक लगी हुई बंदूक कर दो आके मारी दो। ओ बुथ करो तेरे मुझो नालो न खार, मुझो नालो मोचारो आ, मोचारो तकड़ में। अरे नालो मोचारो थई कम निभागन वाला थई। अरे होटल ते वेही रोज़ी जाए ते न तो लाई निराने वांदो वेठोस ना वडा थी विया लाथ में त कीड़ी अरबा कता थी पई तकड़ में। अरे निभागा सुभाणे हजम के करो है मथे वेही वो रडाडी उठारायो ए मुझो होटल आ छेलो त ना निराने। अब्बा सुठो इन्हीअ में थी वञी सैलून खोल, इन होटल जा हाल पूरा थी। तो मूंखे अहिड़ो तंग कयो जो होटल बंदि करणी पवंदी निराने। सेठे पहली बंदि करे छॾ, कहिड़ो असां तुंहिंजे होटल जे आसरे कर्ज़ खणी वेठा आहियूं तकड़ में। हाणे ॾियारी घटि हण उथी कमकार जी कर, वाह जो निभागा लॻो अची निड़ में निराने। लीमा अब अगली गाल त ॿुधो, ज़मीन जी बि सार संभार लहे तो या रुगो न ओताक में नड़ लॻो वेठो आ। अब्बा रेजू करे छॾियो आहे, थोरो सेक खणे त हरोणाए छॾींदासीं त न। पुट लीमा बाबा हिन पंहिंजे भाउ जी पारत अथई, ही वेचारो ॿोरी आहे गले चवां थो अटो चए थो गोबाटो। हिन खे पाण खां वॾो न पर हिन खे पाण खां नंढो सम्झ, नंढो। कंटो बाबा कंहिंखे कंडो लॻो आहे? ओ इहो अथई, मां थो चवां नंढो त हे थो चए कंडो। हा झंडो 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 बि हणी विया थी होॾे ॿाहिरि, वॾो झंडो आहे। मां चयो घर वञो तओ गरम आहे घुमराया बूथ ते। बाबा छा चई? बाबो कुझु नथो चए, तूं माठ करे वे। डॉक्टर डॉक्टर कंडो तो कढे न मां थो कढां, डॉक्टर जी कहिड़ी ज़रूरत आहे? अब्बो छोरो न मुसीबत है मुसीबत। बोड़ो माण्हू महफ़िल में न माना महफ़िल जो तड आहे बस। हा बाबा भान तां वेझी आहे, पहिरियां दादू ईंदो पोइ भानी भान खां परियां त सेवण आहे बाबा। अब्बा तूं हिते सुकून सां वे, मां अधे के बनीअ ते चक्कर हणाए थो अचां। हा भई हिन करे लीमा ज़िंदगी में को चङो कमु त कयो कोन अथई, इहो को चङो कमु करे हिन आफ़त खे वञी बनी में सटिया। लियाकत न न बाबा अधे के चओ लियाकत खे छॾे अचे, मां लियाकत सां कोन ॻाल्हाईंदो आहियां। घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी
घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी अॼु वॾे कम जी बूटी हथ कई अथम। हकीम साहब कंहिंजे भत मां चोराए आयो आहीं छा? भत वारी बूटीअ जी ॻाल्हि नथो कयां बेवकूफ़, जड़ी बूटीअ जी ॻाल्हि थो कयां। पुनल बेवफ़ा हूंदा आहिनि, ॿुधो कोन अथई त ससुअ खे पुनल केॾा सूर ॾेई वियो। पुनल बेवफ़ा कोन हो, पुनल खे ससुअ जा ॾेर खणी विया। तूं बेफ़िकर थी, मूंखे केरु कोन खणी वेंदो। बाबा रोके थो त ॿाहिरि न निकिर। अला इहो त बाबा ॾे ज़ुल्म थो करे। तो जहिड़े पकीअ खे पिंजरे में रखण वॾो पाप आहे। नूर सो हकीम साहब मां अॼु तव्हांजे उमेद खणी आयो आहियां। मूंखे तव्हां में वॾी उमेद आहे। मूंखे उमेद आहे त तव्हां मूंखे ना उमेद न कंदव। कहिड़ी उमेद खणी आयो आहीं? खोले सम्झाए कुर्बान वञाए। घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी साईं घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी